शेख मां गरीब तुन सवा मिस्किन तुन अल्लाह वास्ते मना पैसा दे तुन पैसा देतन शेख मेरे तुन छे बेड़ो तुन पे मैं केडे वने तुन कावड़ तुन तू भी कावड़ तुन सजारी रिडा भी चारो तुन बकरी भी चारो तुन मां करे वने तुन पैसा जतन क्या बोलतन तुम्हारा महीना पूरा हो जतन जो तुमको पैसा देगन। यार आते सा ॻाल्हायां ख़र्चो बर्चो बि न आहे ॾिसांस कल नेटवर्क कम न पिया करन अॼु वरी ॻाल्हाए ॾिसांस सही। फोन यार के लिए है लो अस्सलाम वालेकुम अदा ईद मुबारक हुजनी अदा। तोखे भी ईद मुबारक हुजे। हा अदा ॿियो ख़ैर अदा। अदा ये सामान वतो हिकिड़े को उधर ते यार वो तंग करे तो पैसा भी ॾियणा आहिनि हाणे भी घर में जेको सौदो न आहे वो इन हवाले सां मां चयो अदे सां हाल वाल भी करां ईद मुबारक वियासीं कुछ ख़र्चो भी चवांसि ऐं ॿियो ख़ैर अदा ख़ुशि आहियां तबियत ठीक थी अदा। हाँ दा यो सौदो कंहिंखां खयो हुई। अच्छा ना यार अॼु ईद जो ॿियो उजाड़ो आहे शेख सां मां मिलां ॾिसांसि उंजाड़े त कुझु पैसा मां वठी तोॾे मोकिलिया हुया हाणे वरी जॾहिं शेख सां मां मिलां हाल वाल कयांसि तो पोइ ॾिसांसि जेके पैसा ॾिनी मां तोॾे मोकिलां थो ठीकु आहे न। अदा ठीक है ठीक है और यदि पैसा मोकिले पोइ मां सां राब्तो वरी कजांइ फोन वोन कजांइ ठीक है अदा अल्लाह पंहिंजे अमान में रखंदो या ठीक है महिरबानी महिरबानी। हा हा ठीकु आहे न पैसा जॾहिं मोकिलियमि न पोइ तोॾे मां फ़ोन कंदमि तू बैंक ते वञी पोइ पैसा कढाइजांइ ठीकु आहे न। ॿियो घर सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि न ख़ैरु आहे न अल्लाह अल्लाह ख़ैरु कंदो ठीकु आहे मां मिलां शेख सां ऐं हेॾी इहो नंबर ॾिसांसि मिड़ई हेॾो होॾो हेठली वठां मिड़ई पैसा वठां छा कयूं भाउ असां बि ईअं सम्झ दुबई में बि ईअं सम्झ सूरत में आहियूं परायो देश आहे न हाणे ईद वारे ॾींहुं बि मूंखे इहे उठ बकरियूं इहे चई काए वञी चराया ईद वारे ॾींहुं छा कयूं परायो देश आहे हाणे करिणो त पए थो न। ठीकु आहे अल्लाह ख़ैरु करे तो हाणे तूं फ़ोन रख त मां वञा शेख सां मिलां ॾिसां शेख छा थो चए ठीकु आहे ठीकु आहे अल्लाह ख़ैरु कंदो वरी मां राब्तो कयां थो पैसा जीअं मोकिले मां तोसां राब्तो कयां थो ठीकु आहे हाणे मां वञा शेख साहिब सां मिलां अलाए किथे हूंदो इहो बि हिन सां ई फाथी विया आहियूं ठीकु आहे वञा हिन सां मिलां ॾिसां। बस यार अल्लाह करे पैसा मोकिले दुकान वारो भी तंग करे तो बस वॾो मसलो अल्लाह ख़ैर करे। इसरार छोरो अलाए काॾे वञतुन हिते अलाए उठ चारतुन अलाए बकरी रिढ बग चारतुन अलाए न हबीबी हया हया छोरो निभागो आ सॾु करतुन अलाए काॾे वञतुन ओ इसरार छोरा हेॾे अचतुन हेॾे हबीबी हया हया अचतुन जल्दी अचतुन हबीबी हया हया हाय हाय निभागो छोरो हुजतुन अचे त इनखे ठाहतुन मां ये वञतुन काॾे हाय 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 अचतुन ओ सिरार छोरा चंड्रा चंड्रा लॻतुन अलाए काॾे वञतुन चंड्रा चंड्रा छोरातुन अॼु अचतुन त इनखे मारतुन हाय अचतुन अॼु अचतुन हाय 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 अॼु छोरा ने भागा अचतुन इनके वाह जो कुटतन अड़ी मारतन जो याद करतन। शेख हबीबी छोरा तुन कहाँ तुन तुम शेख सुमतुन 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 सुमतुम छोरा तुम क्या कर तुम कहाँ पर तुम उठ उठ तुझा चारण उठ 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 बकरी उठ उठ चारतुन हाँ उठ चारतुन बकरी 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 भी कुल चारतुन कुल हाँ हाँ कहाँ पर तुम मां यो तुझे देखो यो ना यो यो दफ्तर है एसी वारो
हुजे हुते वेठो हुअमि अधो फ़ोन कयो चयो 2-3 रुपया शेख खे चओ 2-3 रुपया शेख क्या बोलतन न शेख ईअं न दरअसल ॻाल्हि इहा आहे अधो मूं वारो सौदो खयो आहे हुते जेको आहे पाकिस्तान में हुते सौदो खयो त उहो दुकानदार जेको चएसि थो जे पैसा पंहिंजे अधे खे चओ ॾे न त असां सौदो न ॾींदासीं अॼु जो ॿियो ॼणो आहे इन जे लाइ मां तोखे चवां थो की बाबा मूंखे पैसा ॾे खुदारा मां पंहिंजे घर मोकिलां थो पैसा जतन क्या बोलतन तुम्हारा महीना पूरा हो जतन जो तुमको पैसा देगन शेख महीने में ईअं सम्झ 15 ॾींहं थी विया आहिनि 15 ॾींहं बकाया आहिनि हिन जे लाइ मां तोखे चवां थो की बाबा मूंखे पैसा ॾे त मां घर ॾे मोकिलां घर वारा सफ़ा परेशान आहिनि ईअं सम्झ बीमार नहीं नहीं बाबा हम नहीं देगन पहली पर मां तोसां हिते आहिनि 3 साल हिते थी विया आहिनि 3 साल थी विया आहिनि बाक़ी हाणे 4थो साल हले थो हिन जो बि आख़िरी महीनो आहे मूंखे पैसा ॾियनि मां मोकिलां अधो हाणे फ़ोन कई आहे चई दुकानदार सौदो नथो ॾे सौदो न ॾे त पोइ असांजो परदेसी में कमाइण जो कहिड़ो फ़ाइदो न ॾितन त न ॾितन मैं क्या करतन शेख पे मैं केॾे वञे तूं कावड़तुन तूं बि कावड़तुन सॼा ॾींहं रिढा बि चारतुन बकरियूं बि चारतुन मां काॾे वञो तूं नहीं नहीं ऐसा नहीं करना मैं तुमको इसको इधर से बांध के रख लूँगा ईअं न कर न शेख मां गरीब तुन सफ़ा मिसकीन तुन अल्लाह वास्ते मना पैसा दे तुन पैसा देतन हाँ पैसा देतन शेख विड़तुन छा विड़तुन विड़तुन मां विड़तुन न 5 ॾियारा ने गुज़रतन तुमको पैसा देगन क्यों शेख ईअं न अधो सौदो हुते खयो अथसि जो कपिड़ा लता वठा त उहे पैसा विया खपी हाणे ई जो ॿियो ॼणो अॼु सामान वरितो त उहो दुकानदार चए थो पैसा ॾे ठीकु आहे न सौदो बंदि कर हथ छॾतुन गुम थन लो न कावड़ न कर तुन मां उठ चारो तुन बकरियूं चारो तुन कावड़ न कर चार तुन मां गरीब तुन पाकिस्तान किरायो न तुन नहीं 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 पाकिस्तान किरायो क्या हमारे को वीज़ा दे दो गुमत होते ना शेख ना गुम हो जतन शेख ये न कर गरीब मिस्कीन है सब मिस्कीन लगे पे देख हमारी कर न तेरे अबे गुदार है सब है अबे को तुम्हारा क्या है अब्बा इधर मेरे को क्या करतन अब्बा शेख हबीबी इंदौर में होनी के न तो माता ने मैं ये न कर मुझे पैसा हमारा अबू हाँ शेख हबीबी उसको दांत तुम देतन हाँ दे तुम तू जो पैसे न दे सीध पीछे मैं घर वाले ने क्या मांगा घर वाले क्या कहा तुम दफा हो जा दफा हो जतन मैं तुमको गरीब मिस्कीन मारतन शेख मारतन तुमको मारतन मैं गरीब मेरे अबू को तुम दांत देतन मैंने मैं का पैसे नहीं मैं किए वैसा पाकिस्तान मैं ना वैसा शेख मैं ना वैसा दफा हो जा मेरा वीज़ा रे मैं भी वैसा पाकिस्तान वीज़ा दे न बाकी ये पाकिस्तान किए वैसा पाकिस्तान किए वैसा क्या बोलते हैं वीज़ो दींदे तो मां पाकिस्तान में नमने नहीं गरबी में क्या समझाए कसा गरबी नहीं ना हबीबी हया मुखे केड़ी चट्टी पैया हिन के क्या करतुन वीज़ा दे तुन तो मां पाकिस्तान वने तुन ना मैं के दफा हो जतन मेरे सामने दफा हो जतन वीज़ा दे तुन तो मां पाकिस्तान वने तुन ना दफा की हुजे तुन गड़ा गाड़ो ना मां और का आला तो कदम पाकिस्तान है जहाज पे खड्डा गाड़ो हो जतन क्या बोलतन मेरे को समझ में नहीं आ रही वीज़ा सनासी कार्ड दे तुम तो मां भरतुन वापस पाकिस्तान बस कारम न कर तुम आज शाम को तुमको देतन जातन तुम पैसा दे तुन बस पैसा दे तुन पैसा भी दे तुन वीज़ा भी दे तुन पैसा क्या बोलतन मेरे को पैसा नहीं है पैसा मां दे नहीं पैसा दे 5 दिन तुमने काम किया है पैसा देतन क्यों अधे दे मोकलना अधो होते पाकिस्तान दे मैं कहता हूँ मेरे सामने दफा हो जतुन कावड़ करा तू मां वने तू बस वने तुन गुम हो जातुन दफा हो जातुन न कम न करे सी मैं बस वने अपने रिढा आपे जा उठ अपने आपे जा गुम हो जातुन जा छोरा छोरा किना किना मेरे सामने निभागा छोरा हो जतन इतने कम करतन 5 दिन कम करतन पैसा लेतन क्यों दबा हो जन दूसरा ले इधर से रखतन असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल इसरार एरी ऑफिशियल के सब्सक्राइब ज़रूर कजो।